को एहतजाज सिर्फ़ ऐं सिर्फ़ु इन जे लाइ कयो थो वञे त असांजा हिते पिरियालो जा ॿ नौजवान हाफ़िज़ मोहम्मद उसामा ऐं हाफ़िज़ मोहम्मद यूनिस जिन खे पिरियालो पुलिस घुराए करे थाणे तां गुम कयो आहे। असां SSP साहब खां DIG साहब खां IG सिंध खां इहो मुतालबो था कयूं त बराए महिरबानी इन्हनि खे फिलफोर ज़ाहिर कयो वञे, आज़ादु कयो वञे। जेकॾहिं हुनजो को गुनाह आहे त उनखे कोर्ट में पेश कयो वञे, पर असां क्लियर इहा ॻाल्हि कयूं था त हुनजो को बि अहिड़ो कसूर कोन्हे को जंहिंजे करे हुनखे का सज़ा ॾिनी वञे। असांजो इहो मुतालबो आहे SSP साहब खां, DIG साहब खां, IG सिंध खां त उन्हनि खे आज़ादु कयो वञे। असांजो हीउ अॼोको जेको प्रोग्राम धरणे जो प्रोग्राम हुयो उहो SSP साहब जे यकीन दहानी ते असां उहो धरणे जो प्रोग्राम मुलतवी करे असां एहतजाज जो प्रोग्राम कयो आहे। जेकॾहिं असांजे दोस्तनि खे ज़ाहिर न कयो वियो, आज़ादु न कयो वियो त असां इहो धरणे जो प्रोग्राम पहिरीं मुहर्रम हराम ते इंशाअल्लाह ज़रूरु हणंदासीं। असां इहो मुतालबो था कयूं त पहिरीं मुहर्रम खां अॻु में असांजे दोस्तनि खे ज़ाहिर कयो वञे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे।